इहो ॾोह त नाहे। जे सोच अथऊं सोन त कस सोन खे, जे लिंग करियूं लोह त इहो ॾोह त नाहे। तव्हां ऐं असांजूं इंतज़ार जूं खड़ियूं ख़तम, तव्हां ऐं असांजो महबूब क़ाइद, तव्हां सभिनी जे ताड़ियुनि जी गूंज में तव्हांजे मोहबतनि जो मावर साईं गुलाम रसूल खान महर मरकज़ी सदर पेटेल ऑफ सिंध के गुज़ारिश आहे त अचनि स्टेज ते ऐं पंहिंजे दोस्तनि खे मोहबतनि जो साईं गुलाम रसूल महर किथे बि इस्तक़बाल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम साईं मोहम्मद रफीक दरबार साहब, साबका काबिल एहतराम मुझे साथ जा साथी मरकजी जनरल सेक्रेटरी गाजी खान जमाली साहब, मुझे साथ जो साथी साईं मोहम्मद रफीक निजामानी साहब, साईं अब्दुल शकूर सारंग साहब, साईं मुख्तार अमन सोलंकी साहब ऐं मुंहिंजो नंढो भाउ अकबर अली सुमरो साहब ऐं मुंहिंजी भेण अमीना ताहिर कमरानी साहिबा ऐं असांजे लाइ क़ाबिल एहतराम हाजी नाज़र हुसैन निज़ामणी साहब ऐं मुंहिंजो भाइनि जहिड़ो दोस्त हमेशह मूंसां प्यार मोहबत मिलंदड़ साईं अनारुद्दीन शाह साहब, असांजो तमामु प्यारो हिन स्टेज ते वेठल खरो इंसान साईं सालिम खान ज़रदारी साहब, ऐं तमामु स्टेज ते वेठल मुंहिंजा दोस्त पीरी प्यारा ऐं हिन पिंडाल में कही आयल सिंध खां उहिदेदार उस्ताद साथियो, दोस्तो ऐं मुंहिंजूं ही हैदराबाद या कराची जूं भेनरियूं, अस्सलाम अलैकुम। वज़न आहे थोरो लायां थो। सभ खां पहिरियां ऐं निहायत सिंध जे तमामु उन्हनि